अस्सलामुअलैकुम नाज़रीन। प्रोग्राम सिधी ॻाल्हि में आवां हां जी मेज़बान ज़ारा हुसैन। असां सां गॾु मौजूद आहिनि सीनियर तज़ियाकार गुलाम नबी मुराई साहब। नाज़रीन, प्रोग्राम हर हफ़्ते अंगारे अरबा ते शाम जो 7 वॻे जी ख़बरुनि खां पोइ लाइव नशर थींदो आहे, जेको साॻी राति 12 वॻे ऐं ॿिए ॾींहुं मंझंदि जो 2 वॻे जी ख़बरुनि खां पोइ अव्हां रिपीट ॾिसी सघंदा। जी मुराई साहब, अमरीका जो 20 सालनि खां पोइ अफ़गानिस्तान मां फ़ौज निकिरी वियो आहे ऐं तालिबान जश्न मल्हायो आहे, हवाई फायरिंग बि कई आहे। ख़ैर जश्न उतां जो कल्चर में आहे ईअं जश्न मल्हाइणु, पर दिल्ली दूर जश्न मल्हाइण खां अॻु में हिकिड़ी अचीवमेंट त तमामु वॾी आहे तालिबान जी। ऐं अमेरिका जी अहिड़ी हार किथे कान थी आहे, बदतरीन हार अमेरिका जी हिन खां वधीक किथे कान थी आहे। वियतनाम बि हुयो, जिते बि वियो आहे उते ईअं ख़राबु थी न निकितो आहे। ऐं $60 बिलियन जा हथियार ऐं उहे सभु सोफिस्टिकेटेड हथियार, अॼु जा मॉडर्न हथियार जेके यूरोप वटि बि केतिरा कोन्हनि के, उहे उते हिननि जा रहिजी विया, उहे न कढी सघिया। ऐं बाइडन जे हिन फ़ैसिले ते तनक़ीद तमामु घणी आहे लोकली, इवन पंहिंजे पार्टी जे माण्हुनि बि तनक़ीद कई आहे त इहो फ़ैसिलो ईअं न करणु खपंदो तकिड़ो। पर हाणे छा हो त उते अमेरिका में बि हिकिड़ी थिंक टैंक आहे जेके फ़ैसिला कंदी आहे, उहो सदर उन्हनि खे क़बूलु कंदो आहे ऐं सदर उन्हनि ते अमल कंदो आहे। ॻाल्हि आहे त शायदि इन खां अॻु में जेके अञा वधीक रिटेन करे हा पाण खे, तरसाए हा पाण खे, रहे हा अफ़गानिस्तान में, शायदि अञा वधीक ख़राबु ख़्वारी नसीबु थिए हा हुनखे। छो त ॾाढो अहम आहे त तव्हां कंहिंखे था आॾो आणियो। कंहिं बि मुल्क जो माण्हू, कंहिं बि मुल्क जो लीडरशिप मुल्क दुश्मन न हूंदी आहे, पर ग़लतियूं कंदी आहे। हाणे जीअं तव्हां पाकिस्तान जे केस में ॾिसो त असां कोन चवंदासीं त को लियाकत अली ख़ान जेके फ़ैसिला कया से मुंहुं वतन न हो, मुंहुं वतन ज़रूरु हो, पर ग़लति फ़ैसिला कई, अकुलु कोन हो, तजुर्बो न हो, तंहिं करे ग़लति फ़ैसिला कई। तंहिं करे पाकिस्तान अॼु निनहज ते आहे, जो केतिरा प्राइम मिनिस्टर मटिया, मार्शल आऊं लॻियूं, वरी अचूं अयूब खान ते। अब अयूब खान टेक ओवर कयो त असांखे कोन चवंदासीं अयूब खान जेको आहे सो मुंहुं वतन न हो, ग़लति फ़ैसिला थिया। वरी वरी ग़लति फ़ैसिला जॾहिं थींदा आहिनि, क़ौमूं पोइ ते हली वेंदियूं आहिनि, क़ौमूं तरक़ी कोन करे सघंदियूं आहिनि या फतेह कान मिलंदी आहे। हाणे अमेरिका जो बि, छो त बाइडन हिकिड़ो कोन्हे न सदर, फ़ैसिलो थियो 20 साल पहिरीं त अफ़गानिस्तान खे मारणो आहे, धिकणो आहे, मोचड़ा हणणु या जेको बि करिणो आहे। उन खां पोइ केतिरा 4 सदर अची विया आहिनि, 5, त डेफिनेटली जिन फ़ैसिला कया सभिनी ग़लति कया। हाणे भोगणो थो पए हिनखे बाइडन खे। ग़लति फ़ैसिला कहिड़ा आहिनि? ग़लति माण्हुनि जी चूंड, जेकॾहिं माण्हुनि उते लॻाया सदर करे, उहे सभु ग़लति, पैसा कमाया, हुननि पैसा धंधो धाड़ी करे पंहिंजा पैसा खणी विया। अमेरिकन जे तरफ़ां जेको हिकिड़ी जाइ ते मूं ॾिठो ख़बर पई त कोई $40 अरब ईंदा। मूंखे घणी फिगर थी लॻे, पर बहरहाल मूं हिकिड़ी जाइ ते पुछियो, महाना $40 अरब ईंदा $। हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त उन में फ़ौज जूं पघारूं हूंदियूं, पुलिस जूं पघारूं हूंदियूं, त हुकूमराननि जूं अयाशियूं हूंदियूं, त तव्हां मां ॾिठो जॾहिं तालिबान कब्ज़ो कयो गवर्नर हाउस ते, त उहे गवर्नर हाउस छा हुया? सॼो इम्पोर्टेड फर्नीचर, सॼो इम्पोर्टेड कालीन, सॼा इम्पोर्टेड शैंडलर्स, त हर का शइ इम्पोर्टेड। त हाणे ॻाल्हि इहा आहे त अफ़गानिस्तान जंहिं वटि इकनॉमिकली आहिनि, नेचुरल रिसोर्सिस हुन वटि आहिनि, कापर जा सही आहिनि ऐं आयरन ओर्स आहिनि, खोड़ आहिनि, पर ॻाल्हि आहे त एग्रीकल्चर उते कोन्हे। उहो एग्रीकल्चर कोन्हे, थोरो घणो आहे, पर उहो बरसातुनि वारो एग्रीकल्चर, इहो थोरी आहे जेको पाकिस्तान वटि एग्रीकल्चर आहे, या असां वटि इरिगेशन सिस्टम, हुन वटि का अहिड़ी शइ कान्हे। ऐं हुननि तक़रीबन 200 सालनि खां हिकिड़ी जंग पई हले, 200 सालनि खां हिकिड़ी जंग पई हले, जंहिंखे इनिशियली चवंदा ग्रेट गेम जेका आहे दी ग्रेट गेम, उहा इहा हुई त जॾहिं बर्तानिया जी हुकुमरानी हुई हिते सब कॉन्टिनेंट में, त इंग्लैंड हिते हिन पासे बर्तानिया ऐं हुन पासे रशिया, उन्हनि हिक ॿिए सां मुहाॾो अटकायो। इन इंट्रस्ट थिया। इंट्रस्ट कहिड़ो आहे एक्चुअली? अफ़गानिस्तान या हुनजे जेके बि ॿियूं आहिनि, मास्को जूं या तंहिं ज़माने में USSR जूं, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, उन्हनि खे असां वारो समुंड वेझो थो पए, त
त उन्हनि जा अहम मफ़ादात न त असांखे आहे न आहे सिंध अहम आहे ऐं बलोचिस्तान अहम आहे, उन्हनि खे समुंड खपे, ॿियो रस्तो कोन्हे, ॿियो वेझो को समुंड कोन्हे उन्हनि खे। त इहो 200 सालनि खां इहा जंग पहिरीं अंग्रेज़नि जे ऐं रशियन जे ख़िलाफ़ु हली, पोइ रशियन ऐं अमेरिका जे ख़िलाफ़ु हली। जेको इहो एपिसोड थियो रशिया खे खणी भॼाए विया, खणी कढी ॿाहिरि ज़िया जे दौर में 79 खां 80 खां अमेरिका पाकिस्तान खे इस्तेमालु करे तालिबान खे इन कयो। उन खां पोइ हाणे जेका जंग पई थिए सा आहे अमेरिका ऐं चीन जे विच में। ॾाढी अहम ॻाल्हि आहे इहा त चाइना इहे ख़ासि तौर ते 30, 40, 50 साल लॻाया पंहिंजो पाण खे इक़्तिसादी तरक़ी ॾियारण में, ऐं अमेरिका जंगियूं जोटींदो रहियो ऐं पंगा वठंदो रहियो मुख़्तलिफ़ मुल्कनि सां, जंहिंमें ट्रिलियन डॉलर्स उन ख़र्च कया इन्हनि जंगुनि में। त उहो अमेरिका ऐं चाइना जी जंग, चाइना जो आहे इकनॉमिक इंट्रस्ट। चाइना जे करे इकनॉमिक इंट्रस्ट इहो अथसि त इहो जेके गैस जा ज़ख़ीरा आहिनि उहे खणी वञे, छो त बॉर्डर लॻे थी अफ़गानिस्तान सां, हुनजी बि थोरी घणी कान्हे, थोरी पोर्शन में आहे, पर उतां खणी वञे। अच्छा, तव्हां हुन वटि जीअं मुंहिंजो कापर जा ज़ख़ीरा आहिनि, उहो कापर खणी वञे, आयरन ओर खणी वञे, ऐं या हुनजी ज़रूरत बि आहे इंडस्ट्रियल रॉ मटीरियल जे तौर ते उन सभु शयूं खपनि। सो ॻाल्हि आहे त हींअर जेका अमेरिका ऐं चाइना जी चपकलश आहे उहा ॾाढी अहम आहे। जेकॾहिं चाइना कामयाबु थो थिए पाकिस्तान सी पैक जे मामले खां, ऐं हुनजो आहे त मां अफ़गानिस्तान खे बि इंक्लूड कयां, जेकॾहिं चाइना कामयाबु थो वञे त पोइ अमेरिका खे अञा बि बुरी तरह सम्झो दुनिया जे तरफ़, दुनिया जे मामलनि में पोइ हिते मां हुनखे धिकार जे नज़रनि सां ॾिसंदा। हाणे अचो त $60 अरब जो हिननि वटि पियल आहे साज़ो सामान, जंगी साज़ो सामान। 85 अरब, मां तव्हांजी फिगर थो वठां, 85 अरब। 85 अरब डॉलरनि जो त हुन हाणे अमेरिका क्लेम थो करे त असां हुनखे नाकारा करे छॾियो आहे, मां हुनखे तालिबान इस्तेमालु नथा करे सघां। त पोइ नुक़सानु त तव्हांजो त थियो न, नीदर हियर नार देयर, न हिते में तव्हांखे तव्हांजे खीसे में विया न हुननि जे खीसे में विया, हिकिड़ी शइ तबाह त थी वई, नुक़सानु त तव्हांजो, सच तव्हांजो। सो ॻाल्हि इहा आहे त हाणे इन में ॾिसूं, हाणे मौजूदा हालतुनि में अफ़गानिस्तान जे खे तमामु घणा चैलेंजिस आहिनि, ख़ासि तौर ते हुकुमरानी, त हुकुमरानी कीअं थिए, तर्ज़ हुकुमरानी छा हुजे, इकनॉमिक रिसोर्सिस खे कीअं इस्तेमालु कजे जो पैसा अचनि। आफ्टर ऑल पैसनि खां सवाइ त मुल्क न हलंदो आहे न। सो तंहिंजे करे इहे सभु शयूं आहिनि जेकी तव्हांजो वक़्फ़े जो टाइम थी वियो आहे छा? न। सो इहे सभु शयूं आहिनि जेकी इन पासे थियूं ध्यानु ॾियारनि त अफ़गानिस्तान जे लाइ तालिबान जो कामयाबु थियणु केतिरो वॾो चैलेंज आहे मुस्तक़बिल में, उहो ॾिसणो पवंदो। छो त अॻु में बि तालिबान खे मुजाहिदीन आया, तालिबान हुनखे इन कयो अमेरिका, पोइ बि रिज़ल्ट न आई, इतिहाद न थियो, ऐं अञा ताईं चवंदा पंजशेर जेको आहे, पंजशेर वारा हिनखे कोन था मञनि अञा ताईं। हाणे इहे सभु इम्पॉर्टेंट ॻाल्हियूं आहिनि जेसि ताईं महांगी नथी अचे कंहिं बि मुल्क में। पाकिस्तान केॾो ज़बरदस्त मुल्क आहे, छा न आहे पाकिस्तान वटि, पर छो त महांगी न आहे, हिकिड़े सूबे जो तसल्लुत आहे या हिकिड़े तबिके जो तसल्लुत आहे। जेके ॿिया सूबा आहिनि, शाहूकार सूबा आहिनि, बलोचिस्तान, सिंध, उन्हनि खे उन्हनि सां मटे जी माउ वारो सलूक आहे, उन्हनि सां उहो बराबरी वारो सलूक न आहे। पाकिस्तान जे केरु कोन थो इन पासे सोचे न, त पाकिस्तान जी तरक़ी न करण जो इहो बि वॾो राज़ आहे। जेसि ताईं तव्हां घर जे 4 भातियुनि खे या 5 भातियुनि खे या 2 भातियुनि खे तव्हां हिकु जहिड़ो ट्रीटमेंट न ॾींदो ऐं हिकु जहिड़े नमूने तव्हां उन्हनि खे अहमियत न ॾींदो त उहो मुल्क बि कोन तरक़ी कंदो न। यकीन। अच्छा, गॾियल हुकूमत खे अफ़गानिस्तान में अगरि तालिबान गॾियल हुकूमत जोड़नि था त छा उनखे अमेरिका तस्लीम कंदी? ॾिसो, अमेरिका त पंहिंजा ॿेड़ा साड़े वई न। अमेरिका जो त हाणे ॻाल्हि इहा आहे त अमेरिका चवंदो त ईअं थिए जो असां तालिबान खे अहिड़ो पोज़ीशन में ॾियूं जो दाइश अॻियां न वधे। हू तालिबान ते थोरो घणो चाहींदा, मुंहिंजी असेसमेंट आहे, चाहींदा तालिबान खे हिते असां पोज़ीशन अहिड़ीअ में आणियूं जो दाइश जेके हुननि जे लाइ ॿिया चैलेंजिस आहिनि उहे हिननि खे हिते डिस्टर्ब न कनि या उहे मज़बूत न थियनि। ॾिसो न, अफ़गानिस्तान इस्लामी मुल्क आहे, हितां मुजाहिदीन दाइश जे मदद लाइ वञनि था, जेकॾहिं अमेरिका हथु कढी थो वञे ऐं बिल्कुलु इंडिपेंडेंट थी था वञनि त हू वेंदा, पर जेकॾहिं अमेरिका जो मथे ते हथु हूंदो
पहिरियों फंड बि ॾींदो, ॿुधो हुयो आहे, बल्कि मीडिया में इहो पियो हले त अमेरिका डायरेक्ट न कंदो पर इदारनि जे तरफ़ां मदद कराईंदो, ऐं पोइ हिननि खे पंहिंजे टर्म्स में रखंदो त तव्हां दाइश सां बि न मिलंदो, हीउ बि न कंदो, हू बि न कंदो, इहे सभु शयूं आहे न आहे। अमेरिका जे मथे में सूर त इसराइल खे को तंग न करे, जेकॾहिं अफ़गानिस्तान ते हथु नथो रखे त अफ़गानिस्तान मिली दाइश सां ऐं कुझु मसइला करे सघे थो। ठीक, ब्रेक जो टाइम थियो आहे, नाज़रीन ते वठूं था हिकु मुख़्तसिर वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन। जी मुराई साहब, तालिबान जे तर्जमान ज़बीला मुजाहिद चयो आहे त ईंदड़ नस्लनि खे ऐं दुनिया जे लाइ अमेरिका जी शिकस्त वॾो सबक़ आहे, पर असां अमेरिका ऐं दुनिया सां सुठा तालुक चाहियूं था। ओ मैडम ॾिसो न, ॻाल्हि इहा आहे त मां पंहिंजे हिन पहिरें हिसे में चई वियुसि त हुननि जे सर्वाइवल जो मामिलो आहे, चैलेंज नथा करे सघनि। उनजो सबबु इहो आहे जो हिननि खे तमामु घणा पैसा खपनि मुल्क जे भागदौड़ खे मुल्क जे हलाइण जे लाइ। ठीकु आहे, अमेरिका सां तालुकात ख़राब करण में हिननि जो नुक़सानु आहे। अमेरिका स्टेबिलिटी कोन आणींदो, अमेरिका किथां न किथां वरी बग़ावत कराईंदो। सो अमेरिका त हाणे सॼी इन में 20 साल रही वियो आहे हिन ख़िते में, हुनखे त ख़बर आहे त किथां चिणग ॿारिजे ऐं छा कजे। तंहिंजे करे हू अमेरिका सां बिल्कुलु ठीकु तालुकात जा ख़्वाहान हूंदा। मां सम्झां थो अमेरिका बि चाहींदो, जीअं मां पहिरें दफ़ो पहिरें हिसे में चयो, त ही इते ई रहनि ऐं अॻियां न वधनि। उहो तॾहिं ई थींदो जॾहिं हिननि जो मथां हथु हूंदो, अमेरिका जो हथु हूंदो, अमेरिका जो आशीर्वाद हूंदो हिननि जे मथां। सही। अच्छा, ही जेके कुझु ॾींहं पहिरीं धमाका थिया आहिनि काबुल में, त कुझु माण्हुनि जो इहो बि चवणु आहे त इहो तासिर ॾिनो पियो वञे अमेरिका जे तरफ़ां त अमेरिका जॾहिं 20 साल ताईं अफ़गानिस्तान में हुयो त अहिड़े क़िस्म जो मतिलबु हंगामी सूरत हाल कोन हुई, पर हाणे जेके धमाका थियनि था, यानी तालिबान कंट्रोल नथा करे सघनि अफ़गानिस्तान खे। हाणे ॾिसो न, ॿ टे शयूं आहिनि। हिकिड़े दफ़े मुंहिंजो दोस्त हो सीनियर, उनखे चयो त भला अमेरिका छो थो हीअं करे। न अलाए मूं छा चयोमांसि, हीअं छो आहे। चई त ॻाल्हि ॿुधो, मैसेजिस ॾियणा हूंदा आहिनि, हिकिड़ा डायरेक्ट ॾिबा आहिनि, हिकिड़ा इनडायरेक्ट ॾिबा आहिनि। सो इन में इहो पॉसिबिलिटी आहे त अमेरिका इहे मैसेजिस ॾियनि त पुट जे तव्हां असां सां ठही न हलंदो त असां वटि हीअ अथव, हे धमाका असां कराए सघंदासीं। सो इहे सभु शयूं इम्पॉर्टेंट आहिनि। जीअं चयमि न त हाणे अमेरिका चयो जंहिं पहिरियों धमाको थियो जंहिंमें 12-14 अमेरिका बि मरी विया सिपाही हिननि जा फ़ौजी, त हुन में चवनि त असां हुनखे मारे छॾियो, ड्रोन हमलो करे उनखे, जंहिं इहो कयो। हाणे उहो थियो न थियो उनजी न को तरदीद आई, न को तरमीम आई, न को तस्दीक आई, पर ॻाल्हि आहे त इन में इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे त अमेरिका हथु कढणु न चाहींदो, मथे ते हथु रखी हलाईंदो ऐं उनखां पोइ फीलर बि ॾींदो त मां इम्पॉर्टेंट आहियां, हीउ बि करे, हीउ बि थींदो, हू बि थींदो, हीउ बि करे सघां थो, हू बि करे सघां थो। ॾिसो न, ड्रोन वारी ॻाल्हि त हुन वटि आई आहे न। उनखां पोइ ॾिसो, अमेरिका जो ही अक़लमंद सदर आहे जंहिं जान छॾाई। हमला त ही ईरान मां बि करे सघंदा, हमला त ही तुर्कमेनिस्तान मां बि करे सघंदा, कतर मां बि करे सघंदा, दुबई मां करे सघंदा, सऊदी मां करे सघंदा। पाकिस्तान खणी फ़िलहालु हिननि खे हमठो ॾेखारे वेठो आहे, पर ॿिया त ॿियनि मथां हिननि खे प्रॉब्लम थो रही आहे, हुननि जा पंहिंजा फ़ौजी अॾा आहिनि जिते किथे। सो तंहिंजे करे तालिबान न चाहींदा त अमेरिका सां हरभरू पंगो वठूं ऐं प्रॉब्लम्स में वञूं। अस्करी क़यादत GHQ में पार्लियामेंट्रियन खे अफ़गान ऐं सरहदी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी आहे। आर्मी चीफ चयो आहे त सूरत हाल कंट्रोल में आहे ऐं कंहिं बि अहिड़ी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ असां तयारु आहियूं। न, हिकिड़ी ॻाल्हि आहे त पाकिस्तान एटलीस्ट गुडविल कमाई आहे, छो त तालिबान जेके आहिनि से ही तालिबान अफ़गानिस्तान जी नवां हुकुमरान जेके आहिनि इहे फ़ौज, पाकिस्तान जी फ़ौज या पाकिस्तान सां विढ़णु कोन था चाहिनि। अॼु जी सूरत हाल इहा आहे। सुभाणे छा थो थिए, मुल्क जा मफ़ाद मुस्तक़िल न हूंदा आहिनि, मुल्कनि जा इतिहाद मुस्तक़िल न हूंदा आहिनि, मुल्कनि जो हिक ॿिए सां तालुक़ु राब्तो मुस्तक़िल न हूंदो आहे। पर हींअर मौजूदा हालतुनि में इहो आहे जो रुॻो पाकिस्तान जो PI जा जहाज़ विया पिए ऐं जेके आया पिए विया पिए ऐं जेको हुननि पंहिंजो पिए कयो। हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी इम्पॉर्टेंट आहे, अॼु मूं मीडिया ते ॾिठो पिए त हुननि ईरान जी ऐं तुर्कीअ जो थैंक्स कया आहिनि उन माण्हुनि कढण में। पाकिस्तान जा थैंक्स कोन कया अथनि, अञा पाकिस्तान बि कुझु माण्हू, काफ़ी माण्हू कढिया आहिनि, पर अमेरिका जो जेको जंहिं प्रेस कॉन्फ्रेंस कई हुननि जो परॾेही खाते जो स्पोक्स पर्सन, तंहिं
पाकिस्तान जा थोरा कोन मञिया आहिनि। इहो ॾाढो इम्पॉर्टेंट मुंहिंजे लाइ आहे त इहो छो ईअं आहे। पाकिस्तान त वीचारे इन मामले में काफ़ी कोऑपरेशन कयो आहे। जी बिल्कुलु। अच्छा, पीडीएम जो जलसो थियो आहे कराची में। पीडीएम जे अॻवाननि चयो आहे त इस्लामाबाद ॾांहुं हाणे मार्च कंदासीं ऐं अवाम जो समुंड हिन जाली हुकूमत खे लोढ़े छॾींदो। इहो गुज़िरियल ॾाढे साल खां पिया कयूं, पर जेको नवाज़ शरीफ़ तकरीर कई वीडियो लिंक जे ज़रिए उहा ॾाढी अहम हुई त मां मरण खां पहिरीं कराचीअ में खे तरक़ी ॾिसणु थो चाहियां। मां वरी थोरो हार्श ज़रूरु आहे, मां चवंदुसि त जॾहिं तव्हां इहो ॾिठो हूंदो ईअं थींदो आहे, माण्हू मारे ऐं वरी पोइ हुनजे तदफ़ीन में गॾु थींदो आहे माण्हू। कराची कंहिं हिकिड़े जो मारियल न आहे, कराचीअ खे सभिनी तीर आया आहिनि पंहिंजा। कराची मेट्रोपॉलिटन सिटी आहे, मौजूदु शहर आहे, पर हुनखे सभिनी पंहिंजे पंहिंजे जेका हुन जे तर्कश में तीर आया आहिनि कराचीअ खे। पोइ कराचीअ वारनि जो पंहिंजो बि ॾोह आहे। कराची वारनि जी पॉलिटिकल पार्टी जेका लीड पई करे उन ज़माने में, कुझु ज़माने में अॻु में, त उनजो बि वॾो ॾोह आहे हिन में। उहे बि सभु वेटर हुया त अमीर थी विया, हीस्टन में वॾा वॾा कारोबार खोले वठनि MQM वारा, उन्हनि बि वॾो नुक़सानु ॾिनो आहे कराचीअ खे। इहो असांजे कराचाइटीज़ खे सम्झणु खपे त हुननि जो केरु बि सॼणु न आहे। कराचीअ खे सभु तबाह करण वारा PDM वारा उते वेठा, PDM जे जलसे में आहे, सभु हुकूमत में रहिया आहिनि। सभिनी 85 खां वठी केरु रहिया आहिनि, इहे सभु हुकूमत में रहिया आहिनि जेके बि PDM या अपोज़िशन में आहिनि। त उहे जलसो कनि, उन्हनि खे कराचीअ सां हमदर्दी थिए त इहो वॾो ज़ुल्म आहे। कराची में मां तव्हांखे अर्ज़ु कयां त 96 में अंडरग्राउंड रेलवे सिस्टम जापान कया पे फंडिंग, तंहिं ज़माने में $750 फंडिंग, ऐं कैनेडा जी हिकिड़ी फर्म हुई ऐं ॿी शायदि फ्रेंच फर्म हुई। वॾियूं फर्म्स हुयूं, उन्हनि फिज़िबिलिटी ऐं उन्हनि सॼो कमु कयो टेक्निकल। कॉन्ट्रेक्टर बि जेके हुआ से आइडेंटिफाई थी विया हुआ। गो हेड सिग्नल ॾियणो हो, पीपल्स पार्टी जी हुकूमत ख़तमु थी वई, बीबी जी हुकूमत ख़तमु थी वई। नवाज़ शरीफ़ जी हुकूमत आई, शेल्फ करे छॾी प्रोजेक्ट। घुराइण हुनखे चयो बाबा न न तव्हां हलो, कोन थींदो। हाणे उहे वेही जलसा कनि त उहो ईअं ई आहे न त मारियो बि असां ऐं वरी अलहदा बि उते बि असां वेठा आहियूं। तदफ़ीन में बि गॾु आहियूं त वरी जेका पोयां वेबो आहे उन में बि गॾु आहियूं। कराची छा, मां त चवंदुसि मुल्क ज़ख़्मी आहे। जंहिं मुल्क जा सियासतदान पंहिंजे माण्हुनि खे फुरे, ॿाहिरि वञी महल ठाराइनि, ॿाहिरि वञी इन्वेस्टमेंटूं कनि, ॿाहिरि वञनि जॾहिं था त हीअ तव्हां ॾिसो त सही त बादशाह, सऊदी जो बादशाह बि ईअं फुल होटल ते फ्लोर पंहिंजो बुक था कनि। हुनखे परवाही कान्हे का, पंहिंजो माल हुजे त तकलीफ़ थिए न ख़र्चु करण में। लुट जो माल आहे, लुटंदा माल आहे, हुनखे कहिड़ो फ़र्क़ु थो पए। सो ॻाल्हि आहे त PDM हुजे या CDM हुजे या TDM हुजे, पाण ई ज़िम्मेदार आहिनि मुल्क खे हिन नहज ते पहुचाइण वारा। माण्हू वीचारा केॾांहुं वञनि। इमरान खान नओं चहिरो उनखे उन्हनि माण्हुनि आज़मायो आहे, 3 सालनि में त डिसअपॉइंट कयो आहे, ॾिसो अॻियां छा थो करे। अच्छा, बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त PDM जो पहिरीं फ़ैसिलो करे चुकी हुई मार्च वारो, पर मूंखे उमेद आहे त हीअ मार्च खां पहिरीं इस्तीफ़ाऊं ॾींदा। मैडम इहा वॾी गेम आहे, हुन गेम खे एक्सपोज़ करणु ठीकु न आहे, पर इहा वॾी गेम आहे। हाँ, पोइ हुनजो रीज़न इहो आहे त इवन तव्हां ॾिठो त नवाज़ शरीफ़ मुस्लिम लीग नवाज़ उन बि कोऑपरेट कयो तहरीक इंसाफ़ सां हिकिड़ो दफ़ो बाइकॉट करे। बाइकॉट करण जो मतिलबु असां एब्सेंटीज़ थींदासीं, तव्हां पंहिंजो कमु लाहे छॾियो। हिकिड़े में असेंबली इजलास में पीपल्स पार्टी वारा वेठा रहिया, हुननि चयो वोट न ॾींदासीं, ॻाल्हि त साॻी थी वई, हुनजो कमु थी वियो। सो जेको जीअं मूं चयो न थिंक टैंक जेका अमेरिका में फ़ैसिला थी कराए, असां वटि बि थिंक टैंक आहे इस्टेब्लिशमेंट, हुननि जे ॾाढो को मसइलो थोरी आहे। तव्हां ॾिसो त जॾहिं मुख़्तलिफ़ बयान ईंदा आहिनि सिंध हुकूमत जा त असां हीअं न कंदासीं, उहो न कंदासीं, फेडरल गवर्नमेंट खे न मञंदासीं, वरी पोइ पछाड़ीअ जो NDMC ऐं जेका अची वेंदा आहिनि इहे सभु, पोइ जॾहिं यूनिफॉर्म अची वेंदा आहिनि माण्हू ॾिसंदो सभु कंदासीं जेको तव्हां चवंदो। अच्छा, शहबाज़ शरीफ़ इहो बि चयो आहे त एस्टेब्लिशमेंट जी पहिरीं कंहिं बि हुकूमत खे एॾी सपोर्ट नाहे रही जेतिरी हिन खे। तव्हांखे घटि रही आहे छा? तव्हां अल्लाह मान एॾो कूड़,
तव्हां हिकिड़ा वापारी ऐं तव्हांखे लॉन्च करण वारो जनरल ज़ियाउल हक़ पहिरीं फाइनेंस मिनिस्टर तोखे पंजाब जो कयईं, नॉन पार्टी इलेक्शंस में तव्हांखे चीफ मिनिस्टर कयईं, 88 में चीफ मिनिस्टर थियो, इस्टेब्लिशमेंट 90 में चीफ मिनिस्टर थियो, जंहिंमें क़ौमी इतिहाद ठहियो, इस्लामी क़ौमी इतिहाद ठहियो, त उनजी टिकटूं तो विरहायूं, तो कोशिशि करे एग्रीमेंट जतो हिसाब सां हुई। बरखुरदार मोहम्मद ख़ान जूणे जो उनखे शुरू हईं पुठीअ में, वरी एग्रीमेंट जतो हिसाब जी ॿिन्ही जे विच में इस्टेब्लिशमेंट कराई हुई त बाबा 2.5 साल जतो हिसाब प्राइम मिनिस्टर थींदो, पोयां 2.5 साल तूं थींदे। एग्रीमेंट थी सभु कुझु थियो, हिन हरकत कई। जतो हिसाब शरीफ़ माण्हू हो, उन पंहिंजा माण्हू टिकटूं विकटूं पंहिंजनि माण्हुनि में को इंट्रस्ट कोन वरितो हो, त केयरटेकर प्राइम मिनिस्टर हो। हिन पंहिंजा माण्हू उनखे टिकटूं ॾेई पंहिंजी अंदरि जो जतो हिसाब जो भई जेको जंहिंखे मेजोरिटी चूंडे, उनखां पोइ इस्टेब्लिशमेंट जी मदद वरितई। इस्टेब्लिशमेंट चयो त बसि ठीकु आहे, वाई नॉट अ पंजाबी प्राइम मिनिस्टर दिस टाइम। इहो जॾहिं जेको जनरल हुयो ISI जो जेको गुज़ारे वियो, नालो मूंखे हाणे मशहूरु आहे, उहो हुन चयो, मूं हिकिड़े ॾींहुं जतो हिसाब खां पुछियो, मुंहिंजो तव्हां पोइ विथड्रॉ छो कयो, तव्हां बीह रहो, तव्हांखे छा करे आऊं नवाज़ शरीफ़। मूंखे चई त न, मुंहिंजे साम्हूं अमेरिकन एम्बेसी में प्रोग्राम हो, रिसेप्शन हो, मां बीठो हुउसि, त उते इहो मूंखे ॿुधाइण त चई त वाई नॉट अ पंजाबी प्राइम मिनिस्टर दिस टाइम। सो तंहिंजे करे इस्टेब्लिशमेंट जो हथ हूंदो आहे, ऐं हिननि खे इस्टेब्लिशमेंट जा पालियल आहिनि, ऐं हींअर इस्टेब्लिशमेंट जी एॾी सपोर्ट न आहे। माना इहो चवनि था असांखे बि हुई, पर एतिरी कान हुई, ईअं न मतिलबु, पर मां चवां थो इन खां वधीक हुई। अच्छा, ठीकु आहे, ब्रेक जो टाइम थियो आहे, नाज़रीन ते वठूं था हिकु मुख़्तसिर वक़्फ़ो। नाज़रीन, प्रोग्राम सिधी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भली कार था चऊं। जी मुराई साहब, PDM खां पोइ PP बि नाज़रीन तव्हां सुवाल बि करे सघो था, सुवाल बि बिल्कुलु, करे सघो था, पहिरें वक़्फ़े खां पोइ तव्हां सुवाल बि करे सघो था, पर जेको जेन्युइन सुवाल जेको तव्हांजो ॾिसो ॻाल्हि आहे त सुवाल जवाबनि सां असांजा प्यारा नाज़रीन, मोहतरम नाज़रीन, मुमकिन आहे अहिड़ो सुवाल हुजे जेको असांखे बि नॉलेज मिले ऐं असांजे ॾिसंदड़नि खे बि नॉलेज मिले। जी जी बिल्कुलु। अच्छा, PDM खां पोइ पीपल्स पार्टी बि वफ़ाक़ी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहरा करण जो फ़ैसिलो कयो आहे, त 5 सेप्टेम्बर खां पोइ मुख़्तलिफ़ ज़िलनि में असां एहतिजाजी मुज़ाहरा कंदासीं। ॾिसो ॻाल्हि आहे त मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, पीपल्स पार्टी वक़्तु थियो आहे त जलसा कोन कया आहिनि, इलेक्शन कंपेन थी उन खां पोइ अहिड़े नमूने जा जलसा कोन थिया आहिनि। ज़रदारी साहिबु होशियारु माण्हू आहे, बिलावल खे पॉलिटिकल प्रैक्टिस ॾियण जे लाइ त बाबा हल मैदान ते न ख़बर पए। सो इहो ज़रदारी साहिबु अकुलमंदी जो फ़ैसिलो कयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जो माण्हुनि सां इंटरेक्शन थिए, सो उनखे तजुर्बो बि थींदो, उनखे माण्हुनि सां सुञाणप बि थींदी। कोई हुनजा वालदा जा हूंदा पंहिंजा वफ़ादार, उन्हनि सां मिलंदो, या भुट्टे साहिब जा वफ़ादार उन सां मिलंदो। सो तंहिंजे करे मां सम्झां थो त इहा हुनजी पॉलिटिकल ट्रेनिंग पई थिए। त तंहिंजे करे पॉलिटिकल ट्रेनिंग थियणु खपे न, की ख़बर बि त पए त रियलिटीज़ छा आहिनि। ठीकु। अच्छा, वॾे वज़ीर पारां हिकिड़ो बयानु जारी कयो वियो आहे, जीअं ई कुझु ॾींहं पहिरीं मुज़ाहरा थिया आहिनि त सिंध में अफ़गानी पनाहगीरनि खे असां वधीक नथा बर्दाश्त करे सघूं, आम आवाम ॿाहिरि निकितो आहे, त उन ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त इहे ॻाल्हियूं बेबुनियाद आहिनि, त अफ़गानियुनि खे हिते पनाह ॾींदासीं असां। ख़ैर ॾिसो, हाणे ॻाल्हि ॿुधो, इहा शाह साहिब अलाए छो थो ज़्यादती करे, पंहिंजे वस में ई कोन्हे। ॾिसो, जेका शइ पंहिंजे वस में हुजे उन ते कॉन्फिडेंस सां ॻाल्हि करे माण्हू, हाणे तव्हांजे वस में ई न आहे। तव्हांखे ऑर्डर मिलियो हिकिड़ो हाणे त बाबा इहे सभु कराची ईंदा, तव्हां बंदोबस्तु कयो, तव्हां होटल में बंदोबस्तु करे छॾियो, या जेको बि तव्हां बंदोबस्तु खे लॻी वियो, इहे जेके बि ॿाहिरियां मुबसरीन अचणा हुया या फ़ौजी अचणा हुया, जिन खे बि खणी अचिणो हो, उनखां पोइ त खणी मर्कज़ी हुकूमत फ़ैसिलो कयो त असां इस्लामाबाद में था रखूं उन्हनि खे, या पिंडी में था रखूं, ठीकु, पर कराची में फ़ैसिलो थियो त तव्हां मञी छॾियो। ॻाल्हि आहे त तव्हां ॾिसो त सही, त अञा ताईं केतिरा माण्हू ॿाहिरां पिया अचनि, ऐं तव्हांजूं ज़मीनुनि ते कब्ज़ा या ज़मीनुनि ते कब्ज़ा ते तव्हां कहिड़ो कानून त ठाहियो, को तव्हां कानून ठाहियो त ॿाहिरें इलाइक़े जो सूबे जो माण्हू को तव्हांजे समिली चवंदो कानून ठही सघे त भई तव्हां हिते अची तव्हां कारोबार त करे सघो था, का प्रॉपर्टी नथा वठी सघो, तव्हां छो था करे सघो, तव्हां करे थो, तव्हां जेकॾहिं करणु चाहियो था त कयो न,
हिते छा आहे त अफ़गानी अचनि था, उन्हनि वटि पैसो घणो आहे, पैसो उन्हनि वटि कहिड़ो आहे उहो तव्हांखे ख़बर आहे कहिड़ो कहिड़ो आहे। उहो अचनि था हिते ज़मीनूं पिया वठनि हाणे अंदरूनी में ॿहिराणे में। मुसीबत आहे त अंदरूनी सिंध बि चयो त मुसीबत आहे, बैरूनी सिंध अंदरूनी सिंध ॾचो आहे, ॿहिराणनि में वठनि पिया ज़मीनूं, शहरनि में वठनि पिया ज़मीनूं, अच्छा बीबीसी चाइनीज़ वठनि पिया, चाइनीज़ प्रॉपर्टियूं वठनि पिया। रिपोर्ट पेश कई वई आहे जंहिंमें हिकु वीडियो आहे जंहिंमें ॾेखारे सघिजे थो त चमन बॉर्डर मां हज़ारे माण्हुनि जो अचणु थिए पियो पाकिस्तान में हर ॾे। हा हा, एक्चुअली छा आहे त अलाह माफ़ करे इहो सॼो वहिकिरो कराची ईंदो न, कराची मेट्रोपॉलिटन सिटी आहे। मूं तव्हांखे ॿुधायो त हिननि खे समुंड मिलंदो। हिननि जो हिकिड़ो लीडर हो, हुनजी मूं तक़रीर ॿुधी, चई त हाणे कराची शहर पठाणनि जो आहे, चाबी असां वटि आहे, जॾहिं बि चाबी बंदि करे छॾियूंसि। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त शाह साहिब हिन ते बि कमेंट कयो न, भला तव्हां चीफ मिनिस्टर सिंध जा आहियो, चयो त बाबा चाबी तव्हां वटि कान्हे, चाबी मूं वटि आहे। हाँ बिल्कुल। अच्छा शहबाज शरीफ़ चयो आहे त क़ौमी हुकूमत ठाहिण जी तजवीज़ ॾींदे चयो आहे त न मुफ़ाहमत न मज़ाहमत सां कमु हलंदो, साफ़ ऐं शफ़ाफ़ असांखे चूंडूं कराइणियूं घुरिजनि। भई साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडूं जीअं हिन महिल ताईं इहे जहिड़े नमूने थींदियूं आहिनि त कोन थियूं आहिनि न। तव्हांखे 2018 जे चूंडनि ते एतिराज़ हो, इमरान ख़ान खे 2013 जे चूंडनि ते एतिराज़ हो। इहे चूंडुनि ते एतिराज़ थियनि था हर अपोज़िशन खे। तंहिंजे करे तव्हां भला हिकिड़ी मशीन इमरान आणे थो, जेकॾहिं उनखे हिकिड़ी इलेक्शन में हिनखे इस्तेमालु करे ॾिसो। पर छा इहो क़ौमी ॾिसो हुकूमत मुमकिन इंडिया आहे? में हिन महिल ताईं क़ौमी हुकूमत, ॾिसो ॻाल्हि ॿुधो, ज़रदारी साहब आयो त क़ौमी हुकूमत ई ठाही न। ज़रदारी साहब आयो PMLQ खे डिप्टी प्राइम मिनिस्ट्री ॾिनी, परवेज़ इलाही खे, या ॿिनि टिनि पार्टी MQM गॾु हुई, ॿियूं पार्टीज़ भले इहा बि त क़ौमी हुकूमत थी न। खणी PMLN बि शुरू में गॾु हुई, पोइ छॾे विया आई, उहा बि क़ौमी हुकूमत ई, तव्हां उहो छो छॾी? जॾहिं तव्हांखे उन वक़्तु क़ौमी हुकूमत क़बूल न हुई त हाणे वरी कहिड़ी क़ौमी हुकूमत क़बूल थींदी? तव्हांखे भुल मिलंदो उन क़ौमी हुकूमत जे ॿियनि माण्हुनि खे तव्हां चुरो हणी ॿाहिरि कढंदो, जीअं तव्हां मोहम्मद ख़ान जुणे जे ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई साहिब खे कढियो। त तव्हां ते तव्हांजी क्रेडिबिलिटी कान्हे का। तव्हां पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ, पंहिंजी मिल्कियतूं बचाइण जे लाइ, पंहिंजूं चोरियूं बचाइण जे लाइ, पंहिंजा दाड़ा बचाइण जे लाइ कुझु बि करे सघो था, ऐं केॾी महिल बि करे सघो था। अच्छा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वारे बिल जी वफ़ाक़ी सरकार तरफ़ां मुसलसिल मंज़ूर कराइण जी कोशिशूं कयूं पियूं वञनि, पर अपोज़िशन उनखे मंज़ूर करण खां इनकारी आहे। ॾिसूं था ॾिसो ॻाल्हि आहे त मूंखे एक्चुअली ॼाण कान्हे त इहो कहिड़ो इलेक्ट्रॉनिक पोलिंग वोटिंग मशीन जो छा यूटिलिटी आहे, कीअं आहे। त इंडिया में त हिकिड़ी ॻाल्हि आहे त अॼु ताईं कंहिं बि कोन कंदो आहे। इंडिया में इलेक्शन थींदी आहे, हर को क़बूल कंदो आहे। पर हाणे तव्हां जॾहिं नादरा आहे, सॼो पंहिंजो इलेक्ट्रॉनिकली थिए पियो, वोटिंग खे बि इलेक्ट्रॉनिक कयो, हालांकि सिंध खे नुक़सानु थींदो, सिंध खे वॾो नुक़सानु आहे। सिंध खे नुक़सानु इन करे आहे जो ग़रीब माण्हुनि वटि शनाख़ती कार्ड ई कोन्हनि, उन्हनि जी इक़्तिसादी हालतूं एतिरियूं ख़राबु आहिनि जो 200 बि कढी छो पंहिंजे पेट में विझनि, मानी खाइनि, या 200 वञे या 500 रुपया खणी भाड़ो करे वञनि ऐं वञी शनाख़ती कार्ड ठाराइनि। सो तंहिंजे करे सिंध खे नुक़सानु आहे हिन में। पर ॻाल्हि इहा आहे त इहो सिंध हुकूमत जो कमु आहे, फ़र्ज़ु आहे त पंहिंजे काउंसलर्स खे ऐं तव्हां पंहिंजे वर्करनि खे चओ, जेके बि पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, से माण्हुनि जा शनाख़ती कार्ड ठाराइनि। असां वटि त रुॻो जीअ जे लॻी पई आहे न, को कमु तमीरी न आहे, रुॻो सेल था पवनि माण्हूअ में, पोइ नचां लॻी पई आहे। भई क़ौम परस्त बि ईअं त असांजा जेके बि साइड वारा क़ौम परस्त, लेफ्ट साइड वारा क़ौम परस्त, राइट साइड वारा क़ौम परस्त, पीपुल्स पार्टी सिंध में ख़ासि तौर ते जीअं लॻी पई आहे। सिंधी माण्हुनि जा मसइला कहिड़ा आहिनि? सिंधी माण्हुनि जो वॾे में वॾो मसइलो इहो आहे त ॿहिराड़ी में रहनि था, उन्हनि खे शनाख़ती कार्ड कोन्हे। कराची में जेके रहनि था सबर्ब्स एरियाज़ में, उन्हनि शनाख़ती कार्ड कोन्हे, उते उन सां कोऑपरेट करण लाइ केरु तयारु न आहे। सिंधी हुकूमत खे वॉलंटियर्स पैदा करणु खपनि, उन्हनि खे सपोर्ट करे। सिंध हुकूमत खे सरकारी ज़मीन आइडेंटिफाई करणु खपे जेके माण्हू उते रहनि। इहे केरु कंदो आहे कमु? तव्हां पीपुल्स पार्टी जे मथां सिंधियुनि जी ज़िमेदारी आहे त पीपुल्स पार्टी सिंधियुनि जे नाले ते वोट थी खणे, सिंधी माण्हू हुनखे इन ब्लॉक वोट था ॾियनि, त सिंधियुनि जी ज़िमेदारी हुनजे मथां आहे, ॿिए कंहिंजे मथां न आहे। बिल्कुलु। अच्छा स्टेट बैंक जे तरफ़ां इहो ॿुधायो वियो आहे त पाकिस्तान ते कर्ज़ु वधी वियो आहे। स्टेट बैंक चयो आहे त पाकिस्तान ते 38,070 अरब रुपयनि ताईं कर्ज़ु पहुची पियो आहे। 2019 खां इहो 10% वधंदो पियो वञे। पोइ ॾिसो ॻाल्हि ॿुधो, कर्ज़ु हिकिड़ी अहिड़ी दलदल आहे, दलदल में तव्हांजे ॾिठो हुजे त दलदल में पेर फासे थो त पोइ हेठि ई थो वञे। कर्ज़ु वॾो मर्ज़ु सिंधीअ में चवंदा आहिनि।
उहो दलदल आहे, उन दलदल में वेंदा माण्हू जेसि ताईं असांखे बुनियादी तब्दीलियूं न कंदासीं। मूं जीअं चयो न, तव्हां सभिनी स्टेक होल्डर्स खे हिकु जहिड़ी अहमियत न ॾींदासीं, सभिनी सूबनि खे हिकु जहिड़ी अहमियत न ॾींदासीं, हिकु जहिड़े नमूने ट्रीट न कंदासीं, ऐं साॻियो हिकु जेतिरो वैल्यू इम्पोर्टेंस न ॾींदासीं, तेसि ताईं मुल्क ई कोन थो ठहे न। हाणे इमरान ख़ान खे हिकिड़ो अची नशो थियो आहे त मां पाकिस्तान हिकिड़ो ठाहियां, कोन थींदो। हिंदुस्तान जो अॼु ताईं कंहिं कोन चयो मां हिकिड़ो हिंदुस्तान ठाहियां। बाबा मुख़्तलिफ़ क़ौमूं आहिनि, हिंदुस्तान में बंगाली आहिनि, सिंधी आहिनि, या जेके बि पंजाबी आहिनि, जेके बि आहिनि, उन्हनि जो अलॻि अलॻि सां आहिनि, उन्हनि खे अलॻि अलॻि सां आज़ादी ॾियण लाइ जहिड़ी तमामु घणी। हू चवंदा इहो हिंदुस्तान आहे। तव्हां बि इमरान ख़ान इहा ॻाल्हि सम्झो त इहो पाकिस्तान आहे जंहिंमें सिंध आहे, उहो जेका आज़ादु सिंध रही आहे, जंहिंमें पंजाब आहे जेको बि आज़ादु रहियो आहे, जंहिंमें KPK आहे आज़ादु रहियो आहे, बलोचिस्तान आहे उहो आज़ादु रहियो आहे। इन्हनि खे पाकिस्तान फतेह कोन कयो आहे, इन्हनि ऑप्ट कयो त असां पाकिस्तान में था अचूं। ठीकु आहे, प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा।